दोस्तों जे महबूब जो लाचार ना है उन ते कलाम भी कोन ठाहे बो न कोन जे ला शायरी कबी मोह जुदा थींदो त मरी वञबो आशिक पंहिंजे महबूब ॾे कई कासिद मोकिलिया त मां बीमार आहियां तूं मूंखे ॾिसी वञ महबूब मजबूर आहे न पहुची सघियो वो आशिक दाहूं करे नेठि चाढ़ो गुज़ारे वियो जॾहिं हुनजे महबूब खे वक़्तु मिलियो त वो अची पहुतो त हुनजो आशिक त कोन हो बाक़ी हुनजा माइट वेठा पत्थर उन्हनि खां पुछे पियो मुंहिंजो आशिक काॾे वियो वो महबूब अची उन्हनि खां पुछे पियो त मुंहिंजो आशिक काॾे वियो हुन चयो आशिक तुंहिंजो गुज़ारे वियो। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो उहो फ़नकार हो उहो कलाकार हो जंहिं पूरी सिंध ते पंहिंजे आवाज़ सां पूरी सिंध ते पूरी दुनिया ते हुक्मरानी कई ऐं हुनखे हुक्मरानी करण जो गुर हो ऐं हुनखे हुक्मरानी करण जो तरीक़ो हो ऐं हुन दिलनि ते हुक्मरानी कई। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चंद जो ॻाइणु शुरू कंदो हो त माण्हुनि जा दिलि ठारे छॾींदो हो ऐं दोस्तों दिलि माण्हुनि जा बाग़ो बहार थी वेंदा हुआ अवाम झूमणु लॻंदी हुई ऐं अवाम दोस्तों तमामु घणी ख़ुशि थींदी हुई ऐं उस्ताद जलाल चंद खे पंहिंजे जीअ में जायूं ॾींदी हुई ऐं दोस्तों का बि उस्ताद जलाल चंद जी केसर जेका आहे उहा उन्हनि खां ॻुझी न हूंदी हुई। दोस्तों जॾहिं बि उस्ताद जलाल चंद जी का केसर रिलीज़ थींदी हुई त उनखे ज़रूरु वठंदा हुआ ऐं उस्ताद जलाल चंद सां तमामु घणी मोहबत ऐं चाहत रखंदा हुआ। दवा आहिनि दिल के तुंहिंजूं तवारूं करियां थी कारूं जीअं बुकी बउन थिए तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जानब मुंहिंजे जीअ में आज़ार जा अनवा ऐं दोस्तों उस्ताद जलाल चंद खां सवा कंहिंजा कलाम बि घणो न ॿुधंदा हुआ छो जो उस्ताद जलाल चंद सां उन्हनि जी चाहत घणी हूंदी हुई। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चंद जो हिन फ़ानी दुनिया मां गुज़ारे वियो त हर अखि आली थी वई ऐं हर अखि अश्कबार थी वई ऐं हर माण्हू रोए पियो ऐं सुॾका बि भरे उस्ताद जलाल चंद खे सारे पियो ऐं हुन जूं यादगिरियूं सारे पियो। दोस्तों हुन जूं ॻाल्हियूं यादि पियो करे हुनजा दोहिड़ा यादि पियो करे हुनखे सारे पियो हुनजा कलाम यादि पियो करे। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चंद जो 10 जनवरी ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो त वॾी अवाम गॾु थी वई वॾी ख़ल्क़ गॾु थी वई उस्ताद जलाल चंद जो आख़िरी दीदार करण जे लाइ। दोस्तों हुनमें हर तबिके जो माण्हू हो हारी खां वेंदे ट्रैक्टर ड्राइवर खां वेंदे मज़दूर खां वेंदे हर तबिके वारो माण्हू हूंदो हो। दोस्तों सिंधी जहांगीर वारा मारवाड़ा ऐं जेके उस्ताद जलाल चंद जा चाहींदड़ ऐं परस्तार ऐं मोहबत कंदड़ हुआ उहे सभई उस्ताद जलाल चंद जे जनाज़े में शरीक थिया। दोस्तों उस्ताद जलाल चंद जे दीदार जे लाइ वॾा वॾा फ़नकार बि गॾु थी विया वॾा वॾा आर्टिस्ट बि गॾु थी विया ऐं वॾा वॾा दोस्तों रेडियो जा फ़नकार गॾु थी विया टीवी जा अदाकार गॾु थी विया ऐं जेके म्यूज़िक कास्ट कंदा हुआ कंपनी वारा उहे बि उस्ताद जलाल चंद जे जनाज़े में सिर्फ़ु दीदार जे लाइ गॾु थी विया ऐं खरताल चपड़ी जा बि फ़नकार गॾु थी विया ऐं उस्ताद जलाल चंद जा पंहिंजा शागिर्द बि तमामु घणा गॾु थी विया। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो आख़िरी दीदार करण जे लाइ वॾा वॾा फ़नकार बि आया। दोस्तों जंहिंमें मुमताज़ लाशारी भी आयो शमन अली मीराली भी आयो ऐं दोस्तों शमन अली मीराली भी उस्ताद जलाल चंद जूं ॻाल्हियूं कयूं ऐं पंहिंजा लुड़क न रोके सघियो ॻोढ़ा न रोके सघियो ऐं दोस्तों शमन अली मीराली ॿुधायो त हू सिंध जो वॾो फ़नकार हो एकतार चपड़ी खे हुन ओज तमामु वॾी ॾिनी ऐं हुनखे तमामु घणो ॿुधियो ऐं पसंदि कयो वेंदो हो ऐं जॾहिं दोस्तों अवाम गॾु थी वई त शमन अली मीराली खे ॾिठऊं मुमताज़ लाशारी खे ॾिठऊं। दोस्तों उस्ताद जलाल चंद जे फ़न खे सभिनी फ़नकार साराहियो ऐं दोस्तों मुमताज़ लाशारी बि उस्ताद जलाल चंद जे लाइ तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं ऐं चयाईं त बाबा उस्ताद जलाल चंद जेको भलोड़ सिंध जो फ़नकार हो सुठो रागी हो उस्ताद रागी हो। दोस्तों मुमताज़ लाशारी ॻाल्हाईंदे चयो त हाणे असां यतीम थी वियासीं छो जो असांजो फ़न जो रागी ऐं अहिड़ो कलाकार हाणे नाहे रहियो जेको एतिरी फ़न जी ख़िदमत कंदो हुजे। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो वाहिद फ़नकार हो वाहिद कलाकार हो जंहिंजे जनाज़े नमाज़ में तमामु घणा माण्हू गॾु थिया
ऐं दोस्तों वॾी तादाद में माण्हू गॾु थिया वॾी जनाज़े नमाज़ ते। दोस्तों उस्ताद जलाल चंद जी मयत ते 35,000 खां वधीक अजरकूं पयूं ऐं अवाम उछरांगो ॾेई करे रोए पई। ऐं दोस्तों हिक ॿिए खे भाकुर पाए करे चए पई त असांजो सॼण फ़नकार असां खां हलियो वियो, असांजो महबूब फ़नकार असां खां हलियो वियो, असांजो भलोड़ फ़नकार जंहिंखे असां पसंदि कंदा आहियूं उहो फ़नकार असां खां हमेशह हमेशह जे लाइ विछड़ी वियो। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चंद जो हाणे त असांजे विच में न रहियो आहे, पर हुनजो फ़न हुनजो राग अॼु बि असांजे विच में मौजूदु आहे। दोस्तों उस्ताद जलाल चंद जो अमर रागी हो ऐं अमर रागी रहंदो। दोस्तों सिंध जी अवाम उनखे तमामु घणो पसंदि कयो, तमामु घणो चाहियो। अॼु ताईं उस्ताद जलाल चंद खे ओतिरो ई चाहे थी, ओतिरो ई पसंदि करे थी। दोस्तों दुआ कयो त उस्ताद जलाल चंद खे अल्लाह पाक जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए, आमीन। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु